अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली हसन अब्बासी ऐं अॼु करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द टियों, परियुनि, देवनि, जादूगरनि, ॾाइणियुनि ऐं नजुमुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छापाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले तालके टंडे अलहयार मां वली मोहम्मद ताहिरज़ादे खां मिली। कहाणी आहे शहज़ादो ऐं 5 परियूं। कंहिं मुल्क जे बादशाह हिकिड़ी राति ख्वाब में ॾिठो त सुभान अल्लाह, हिकु वॾो साफ़ मैदान आहे जंहिंजे विच में हिकु वणु बीठल आहे, जंहिंजो थुड़ चांदीअ जो, ॾार ऐं टारियूं सोन जूं, पन ज़मरद जा, फर नीलम ऐं गुल याकूत जा हुआ। कुदरत सां उन वण जे बासिंगीअ जे विच में चंड बीठल आहे, जंहिंजी रोशनी हेकारी नूर कयो बीठी आहे। बादशाह अहिड़ो जिनसार ॾिसी अचरज में पइजी वियो। अञा निंड में ई हो त ओचितो अखि खुली वियसि। छा ॾिसे त न को उहो वणु, न को उहो जिनसार। वरी कूड़ करे अखियूं खणी बंदि कयाईं त उहो ख्वाब वरी ॾिसण में अचे, पर ॿियो थियो ख़ैर। नेठि बाक़ी राति पासा उथलाईंदे गुज़ारियईं। सुबुह जो बादशाह सही संभरी दरबार में आयो, जिते सभु अमीर वज़ीर ऐं संदसि 7 पुट हाज़िर हुआ। आख़िर सभिनी खे बादशाह चयो त राति मूं ख्वाब लधो आहे, जंहिंमें हिकिड़ो वणु ॾिठो अथमि, जंहिंजा पन ज़मरद जा, सोना, ॾार चांदीअ जो, थुड़, फर नीलम ऐं गुल याकूती आहिनि, ऐं उन जे बसांगीअ जे विच में चंड चमकी रहियो आहे। हाणे उहो साॻियो जिनसार आउं सचो पचो ॾिसणु घुरां थो। जेकॾहिं केर बि मूंखे उहो इसरार आणे ॾेखारींदो त आउं उनखे मालामाल करे छॾींदुसि। सभिनी माण्हुनि जो उहा ख्वाब जी हक़ीक़त ॿुधी सो वाइड़ा थी विया, छो त हिननि सॼी ॼमार में अहिड़ो वाक़ियो कोन ॿुधो। नेठि कुझु देरि बाद 6 भाइरनि पाण में सलाह करे पीउ खे चयो त बाबा साईं, असीं 6 ई भाइर ॻोल्हा ते वञूं था ऐं इनशा उन इसरार खे हथु करे पोइ अव्हां वटि हाज़िर थींदासीं। बादशाह उहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं उन्हनि खे इजाज़त ॾिनई। बादशाह जो 7 पुट बि हो, जो सभिनी खां नंढो हुअण सबबि मथां बादशाह ऐं राणीअ जो ॾाढो प्यारु हो ऐं हिकु पल लाइ बि खेसि पाण खां धार न कंदा हुआ। उनखे जो हिन वाक़िए जी ख़बर पई त संदसि भाइर ख्वाब जो ताबीर लहण लाइ वञनि था, त उहो बि ज़िद ॿधी बीह रहियो त आउं बि भाइरनि सां वञा। बादशाह ऐं राणी खेसि घणो सम्झायो, पर हू न मुड़ियो। आख़िर बादशाह ऐं राणी लाचार थिया ऐं हिन खे बि भाइरनि सां गॾु वञण जी इजाज़त ॾिनऊं। ही 7 ई भाइर पाण सां गॾु भला घोड़ा, नौकर चाकर, सीधा सामान ऐं वॾो अटालो वठी हिकु तरफ़ रवाना थिया। ही 7 ई जवान शिकार कंदा, घोड़ा हकलींदा, किथे ॾींहुं किथे राति मंज़िलूं कंदा, झर झंग झागींदा 7 ॾींहंनि जे मुसाफ़िरीअ बाद हिकु अहिड़े शहर में पहुता जंहिंमें अंदरि घिरण साण हिन जी तबियत ख़ुशि थी वई। ही जवान बि शहर में घुमंदे घुमंदे हिकिड़े अहिड़े हंध अची पहुता जिते माण्हुनि जा मेड़ लॻा पिया हुआ। पुछा करण ते मालूम थियुनि त हिते हिकु तमामु ख़ूबसूरत औरत रहे थी, जंहिंजे हुस्न जी हाक मुल्का मुल्क मशहूरु आहे। उन जे हथ करण लाइ परे परे जा अमीर, सौदागर ऐं शहज़ादा पंहिंजो दाव लॻाए विया आहिनि, मगर कामयाबी कंहिंजी बि न थी आहे। जन मां केतिरा त फ़क़ीर थी शहरनि में फिरंदा वतन था ऐं केतिरा दरबदर थी झंगलनि में धिका खाईंदा वतन। हिन जो शर्त आहे त जेको हिन खे चौपड़ रांदि हिन खां खटंदो तंहिंसां उहो शादी कंदी, पर अॼु ॾींहं ताईं को बि हिन खां बाज़ी खटी न सघियो आहे। 6 ई शहज़ादनि जी पिणु चौपड़ रांदि जा माहिर हुआ। तन पाण में सिट सिटी त असीं ज़रूरु हिन खे जीतींदासूं। ईअं चई उते ई तरसी पिया ऐं भेर ते ॾौको हणी मुक़ाबिले जो ऐलान कयूं। यकदमि बानी निकिती, जंहिं हिननि खे ॾाढी इज़त सां महलात में वञी महिमाननि वारी जॻह में विहारियो ऐं ख़ूब ख़ातिरी करणु लॻी। होॾां 7 शहज़ादे ॾिठो त भाइर हितां अॻिते चुरनि ई कोन था। तॾहिं उन्हनि खे सम्झाइणु लॻो त दा
ही फ़रेब आहे, हलो त पाण जंहिं कम सां निकिता आहियूं उन ॾे हलूं। पर संदसि भाइरनि चयुसि त तोखे वञिणो आहे त वञ, असीं कोन हलंदासीं। नंढे भाउ जो उहो जवाबु ॿुधो सो माठि करे पंहिंजो मुंहुं वठी उथी पंधु पियो। अञा 2 मंज़िलूं मस कयूं आई त तमामु परे खां हिकिड़ो ज़बरदस्त शुआ ॾिठाई। नंढो शहज़ादो अजब में पइजी वियो त हीउ अलाए जे कहिड़ो इसरार आहे जंहिं राति खे ॾींहुं बनाए छॾियो आहे। जॾहिं अधु राति गुज़री त उहो शुआ गुम थी वियो ऐं ऊंदा अंधकार थी वई। शहज़ादो बि हिकिड़े वण ते चढ़ी सुम्ही रहियो। जॾहिं सुबुह थियो त हीउ वण तां लही उथी उन तरफ़ हलियो जंहिं तरफ़ शुआ ॾिठो आई। गच जहिड़ो पंधु मस कयई त हिकु ॻोठु ॾिसण में आयुसि। दिलि में ख़्यालु कयई त छो न उन ॻोठ में कुझु वक़्तु साई खणा ऐं उन जे इसरार जी बि हक़ीक़त वठां। सो वीचार करे उन ॻोठ ॾे रुख़ रखियई। जॾहिं ॻोठ में पहुतो तॾहिं ॻोठ जे माण्हुनि संदसि ख़ूब ख़ातिरियूं कयूं। शहज़ादे हिननि खां राति वारे शुआ बाबति ख़बर पुछी। जन ॿुधायुसि त असीं पंहिंजनि वॾनि खां ॿुधंदा अचूं त उतर तरफ़ 100 कोहनि जे पंध ते 5 परियुनि जा 5 कोट बीठल आहिनि ऐं उभिरंदड़ तरफ़ 50 कोहनि ते हिकिड़ी ढंढ आहे जंहिंमें झूड़ नांग रहे थो। उहो नांग हर जुमेरात पंहिंजी मण कढी ढंढ जे किनारे ते रखंदो आहे। उहो सोझरो जो तो ॾिठो हो सो उन ई मण जो हो। उहे 5 ई परियूं उन मण जे सोझरे ते अची गॾु थी रांदि रूंद कंदियूं आहिनि। का मुरली वॼाए त का सुर आलापे त का वरी खंजरी वॼाए त का वरी नचे। नांग बि उन राग रूप में मस्त थी फण कढी वेही झूलंदो आहे। अधु राति ताईं इहो तमाशो हले थो जंहिंखां पोइ उहे 5 ई परियूं उन तलाउ में वेंजनि जंहिंखां पोइ हर हिकु पंहिंजे घर ॾांहुं राही थिए ऐं नांग उहा मण ॻियो वञे। उन्हनि परियुनि खे हथु करण जी बि उहा ई कुंजी आहे जो उहा मण हथु कजे ऐं पोइ उहा मण उन ई लोहे कोट सां छुहिजे त कोट जो दरवाज़ो खुली पवंदो। ॿीअ सूरत में उहो दरवाज़ो कंहिं बि हालत में खुलण जोॻो न आहे। उन खेल तमाशे खे को ज़मानो गुज़री वियो आहे जो हलंदो अचे। आख़िर शहज़ादे दिलि में उहो पउ सिटियो त पहिरियां ई उन ई नांग खे मारे मण हथु कजे त पोइ सभु कमु सवलो आहे। सुबुह जो सवेर शहज़ादो सही संभरी उन ई ढंढ ॾे रवानो थियो। अञा ढंढ खां को खनि पंध ते हो त झूड़ नांग जो हिकिड़ो पुछ चहबुक वांगुरु वक उड़े वियुसि। शहज़ादे यकदमि तरार कढी उन पुछ खे कपे विधो ऐं वठी पोइते भॻो। पर भॼंदे भॼंदे ॿियो पुछ बि खेसि वकोड़ण लाइ पुठियां पियो। हिन बि यकदमि उन खे वढे टप ॾेई घोड़े ते चढ़ी वठी जो घोड़े खे पेलक ॾिनी त सिधो अची ॻोठ में दम पटियाई। ॻोठ जा सभु माण्हू चौधारी वकोड़े वियसि ऐं ख़बर पुछणु लॻसि। शहज़ादे समूरो अहवालु करे ॿुधाइनि त कीअं जान बचाए अची पहुतो आहियां। ॿुधायई त उन जे नांग जा केतिरा ई पुछ आहिनि जे ज़मीन ते वेढ़िया पिया आहिनि। हाणे हिन सां कंहिं खेॾ सां विढ़िबो, बाक़ी साम्हूं हिन सां पूरो कोन पइबो। ॻोठाणनि ॿुधायुसि दादा हीउ 100 पुछनि वारो नांग करे छॾिबो आहे ऐं आस पास हिन को बि वहट वानू या माण्हू छेणू न छॾियो आहे। के त मारे खाई वियो ऐं के त मुल्क छॾे भॼी विया। तुंहिंजा पीर ज़ोरो आहे जो वापसि वरियो आहीं। शहज़ादे उन्हनि खे चयो त ईअं त ठीकु आहे पर हाणे अमी मुंहिंजी रुॻो हिकिड़ी मदद करियो। उमेद त उन नांग जो ख़ात्मो करे छॾींदुसि। ॻोठाणनि शहज़ादे खां पुछो त तोखे कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे। शहज़ादे चयो त मूंखे हिकिड़ी मज़बूत लोह जी पेती ठहिराए ॾियो जंहिंमें आउं पूरो थी सघां, पर उन ई पेतीअ जे चइनी पासनि खां ॿाहिरां तमामु तेज़ भाला ऐं छुरियूं लॻल हुजनि ऐं उन में साह खणण लाइ सोराख़ बि हुजनि। ॻोठाणनि यकदमि ॻोठ जा लोहार गॾु करे विहारिया। जन थोरनि ॾींहंनि में हिकु अहिड़ी पेती तयारु करे शहज़ादे जे हवाले कई। शहज़ादे उहा पेती गाॾीअ में रखी ॿियनि ॻोठाणनि समेत ढंढ ॾांहुं रवानो थियो
ऐं नेठि ॿिए टे ॾींहं अची ढंढ वटि पहुता। हाणे शहज़ादो जुमे राति जो इंतज़ारु करणु लॻो त भली नांग बि ढंढ मां निकिरी मैदान ते मण रखे त पोइ संदसि ख़बर वठिजे। आख़िर उहा राति बि आई। शहज़ादो पाण उन पेतीअ में घिड़ी वेठो ऐं ॻोठाणनि खां उहा पेती खणाराए ढंढ जे वेझो रखाए उन्हनि खे इजाज़त ॾिनई त अवीं पर भरो वेही तमाशो ॾिसो। दस्तूर मूजिबि राति जो नांग ढंढ मां ॿाहिरि निकितो ऐं मण कढी खणी कप ते रखियाईं। थोरी वेर में ई कान गुज़री त परियूं बि उते अची पहुतियूं ऐं नाच राग करणु लॻियूं। शहज़ादे बि छा कयो जो ढगनि खे आवाज़ सां हकलींदो ढंढ ॾे रुख रखियो। अञा अॻिते मस वधियो त नांग जी निगाह ईंदड़ गाॾीअ ते पई। हिकदमि पंहिंजो पुछ खणी वकोड़ियाई पर पुछ कपजी टुकर टुकर थी पियो। वरी ॿियो पुछ हयाई जो बि टुकर टुकर थी पियो। उते खार विचां ॿ टे पुछ खणी खोड़ियाई पर उहे बि कपजी विया। आख़िर सख़्तु कावड़ मां सभिनी पुछनि सां हमिलो कयाई पर उहे सभु कपजी विया, छो त जेके बि पुछ संदूक खे वेड़ियाई थिए से कपजी थे विया। आख़िर नांग खे तमामु सख़्तु जोश अची वियो। सो वठी जो पेतीअ ते छाल ॾिनाई त कपजी अधो अधु थी पियो। पोइ त शहज़ादो उन पेतीअ मां निकिरी आयो। पहिरियां ई उन नांग जी सिसी ऐं पुछ वढे गाॾीअ में विधाई, पोइ मण खणी खीसे में विधाई ऐं वापसि वरणु लॻो। होॾां जो ऊंदहि थी त सभु परियूं ग़ाइबु थी वयूं। हीउ सिधो ॻोठाणनि वटि आयो ऐं उन्हनि खे उहा ख़बर ॿुधायई त नांग खे मारे आयो आहियां। पोइ त ॾाढियूं ख़ुशियूं थी वयूं। ॿिए ॾींहुं शहज़ादो पाण सां मण खणी उतर तरफ़ ॾस ॾिनल कोटनि ॾे वियो ऐं नेठि केतिरनि ॾींहंनि जी मंज़िल बाद अची हिकिड़े लोहे कोट वटि पहुतो। कोट वटि ॾिसे त न को दरवाज़ो न का दरी। पोइ कढंदे ई खीसे मां मण कोट खे हयाई त यकदमि भित में दरवाज़ो ठही पियो। शहज़ादो यकदमि अंदरि वियो, ॾिसे त बाग़ बाग़ीचा ऐं तरह तरह जा तमाशा लॻा पिया आहिनि। अंदरि चांदीअ जे भितियुनि सां हिकिड़ो महलात ॾिसण में आयुसि। हीउ महलात में घिड़ी वियो। छा ॾिसे त चांदीअ जे पलंग ते निहायत ख़ूबसूरत परी वेठल आहे। परीअ जो शहज़ादे खे ॾिठो सा उथी खड़ी थी ऐं शहज़ादे खे पाण सां गॾु तख़्त ते विहारियईं। पोइ शहज़ादे खां हाल अहिवाल वरिताईं। शहज़ादे खे समूरो हाल अहिवाल करे ॿुधायो त कहिड़ीअ तरह मुंहिंजे पीउ अहिड़ो ख़्वाबु लधो जंहिंजी ॻोल्हा में अची निकितो आहियां। परीअ चयो त मुंहिंजो नालो चांदना परी आहे। असीं पाण में 5 भेणूं आहियूं। हाणे जेसीं ताईं असीं 5 ई भेणूं पाण में न गॾिबियूंसीं तेसीं ताईं उन ख़्वाब जी ताबीर पूरी कोन थी सघंदो। हाणे तूं पंहिंजे मंज़िल ते पहुची वियो आहीं, तंहिं करे तूं अॼु हिते आराम कर त सुभाणे तोखे सोना परीअ वटि वठी हलंदसि। शहज़ादे राति उते आराम कयो ऐं सुबुह जो चांदना परी हिन खे कुल्हे ते खणी उॾाणी ऐं आणे सोना परीअ जे कोट वटि लाथो। वञण महिल पंहिंजे मथे मां वार छिनी शहज़ादे खे ॾिनई त जेॾीअ महिल बि मूंखे घुराइणो हुजई तेॾीअ महिल हिन वार खे सेक ॾिज त आउं अखि छिंभ में तो वटि पहुची वेंदसि। उहो पोइ शहज़ादे खां मोकिलाए वापसि हली वई ऐं शहज़ादे खीसे मां मण कढी कोट खे लॻाई त भित में वरी बि दरवाज़ो नज़र आयुसि। हीउ बि अंदरि लंघे वियो ऐं घुमंदो फिरंदो वञी हिकिड़े महलात वटि पहुतो। छा ॾिसे त महलात सॼो सोनु आहे। दरवाज़े मां अंदरि लंघी ॾिसे त सोन जे तख़्त ते हिकु सुहिणी परी वेठी आहे। पक थियसि त उहा सोना परी आहे। परी हिन खे ॾिसी तख़्त तां उथी ऐं हिन खे हथ खां वठी वञी तख़्त ते विहारियईं ऐं हाल अहिवाल वरिताईं। पोइ हुन परीअ हिकिड़ीअ राति महिमानी करे सुबुह जो हिन खे ज़मरुद परीअ वटि छॾे आई ऐं मथे मां हिकु वार छिनी ॾिनाईंसि त जंहिं वक़्तु बि ज़रूरत पवई त सेक ॾिजई त आउं तो वटि पहुची वेंदसि। शहज़ादो पोइ अहिड़ीअ रीति ज़मरुद परी ऐं याकूत परीअ सां मिलियो जन सभिनी हिन जी ॾाढी ख़िदमत कई ऐं सभिनी खेसि मथे मां हिकु हिकु वार छिनी ॾिनो। शहज़ादो हिननि परियुनि जी सोबत में कुझु ॾींहं रही पोइ पंहिंजे वतन ॾांहुं रवानो थियो। शहज़ादो हलंदो हलंदो उते अची पहुतो जितां पंहिंजे भाइरनि खां मोकिलाए रवानो थियो हो। ख़्यालु कयईं त ख़बर वठां त मुंहिंजा भाइर हितां केॾांहुं हुया। सो लॻो शहर में ॻोल्हा करणु त मन को माण्हू अहिड़ो मिले जंहिंखां ख़बर पुछां। हीअ अञा हिकिड़ी घिटीअ मां
पे वियो त ॾिसे त 6 ॼणा पिया अचनि। जे ॾिसजनि त फ़क़ीर था, मगर मुंहनि मां फ़क़ीरी कान थी बखेनि। जॾहिं उहे 6 ई ॼणा वेझो आया तॾहिं सुञाताईं त मार ही त मुंहिंजा 6 ई भाइर आहिनि। पोइ त पाण में गिराटियूं पाए गॾिया ऐं शहज़ादे खां सफ़र जो हाल अहवाल वठणु लॻा। शहज़ादे हिननि खे समूरो किसो ॿुधायो, पर परियुनि जो किसो ई कोन ॿुधायईं। पोइ त संदसि भाइरनि ॾाढियूं मुबारकूं ॾिनसि त तूं ठीकु कामयाबु थी आहीं, त तूं नेठि कामयाबु थी आहीं। पोइ सभु भाइर गॾिजी पंहिंजे मुल्क ॾे पंधु पिया। रस्ते ते 6 भाइरनि पाण में सलाह कई त बाबे जे ख़्वाब जो ताबीर उहा मण आहे, सो छो न उहा हिन खां फुरे पंहिंजे कब्ज़े में करियूं त पोइ फिको न थियणो पवे। उहे ख़्याल दिलि में पका करे सभई नंढे खे फिरी आया ऐं ॾाढी मार बि ॾिनऊंसि ऐं मण बि फुरियाऊंसि। शहज़ादे बि बिना कंहिं हुजत जे मण हिननि जे हवाले कई ऐं पाण उन्हनि जे पुठियां नौकरनि वांगुरु ॿाहूं ॿधी हलणु लॻो। हलंदे हलंदे हिकिड़े अहिड़े शहर में अची मंज़िल कयऊं जिते ॿिए ॾींहुं उते जे बादशाह जे धीउ खे पंहिंजो मुड़ुसु चूंडणो हो। ॿिए ॾींहुं सॼे शहर में हू ढंढोरो फिरियो त शहज़ादी उन शख़्स खे पंहिंजो मुड़ुसु कंदी जंहिं ते संदसि छॾियल बाज़ वेहंदो। शहज़ादनि जो उहो ॿुधो, सो उन्हनि जो बि अची ख़्यालु थियो त असीं बि उते क़िस्मत आज़माए ॾिसूं। सो हिकिड़ी पोड़ी औरत जे घर अची तरसिया ऐं नंढे शहज़ादे खे सामान जी संभाल लाइ छॾे पाण ओॾां रवाना थिया। हिननि जे वञण खां पोइ नंढो शहज़ादो बि माठ करे सामान पोड़ी हवाले करे पाण शहर खां ॿाहिरि निकिरी सिधो झंग में आयो ऐं चांदना परीअ वारो ॾिनल वार कढी उनखे सेक ॾिनाई त अखि चिंब में चांदना परी अची पहुती। चयईं त हुकुम कर। शहज़ादे चयो त मूंखे शाहाणी पोशाक ऐं हिकिड़ो उम्दो घोड़ो खपे जो आउं शहज़ादीअ जे शादीअ जे मजलिस में वेंदुसि। चांदना परी हिकदमि हिनखे हिकु अछो चांदीअ जे रंग जहिड़ो वॻो आणे ॾिनो ऐं पाण ज़मीन ते लेटी पेटी घोड़ो थी पई। शहज़ादे हिकदमि उहे कपिड़ा पाता ऐं घोड़े ते चढ़ी उन पासे वियो जिते तमाशो थियणो हो। उते पहुचण सां ॾिसे त मार हिते त शहज़ादनि जो अंत ई कोन्हे। हिन भाइरनि खे बि ॾिठो जे हिकिड़े पासे खां बीठा हुआ। सभिनी जो हिन खे अहिड़ी पोशाक में ऐं हिकिड़े अच्छे अजीब नमूने जे घोड़े ते चढ़ियल ॾिठो से हैरान थी विया। घोड़ो हेॾे अटाले खे ॾिसी मस्तीअ खां पेर ई न पियो खोड़े। नेठि बाज़ उॾामण जी महिल आई ऐं शहज़ादीअ ख़ुदि पंहिंजनि हथनि सां बाज़ वठी उॾायो। बाज़ उॾामंदे अची नंढे शहज़ादे जे मथे ते वेठो। माण्हुनि जो वात अजब खां फाटी वियो। होॾां बाज़ जो शहज़ादे जे मथे ते विहणु, हेॾां शहज़ादे जो घोड़े खे अड़ी हणणु। खन साहित में सभिनी जे अखियुनि अॻियां ग़ाइबु थी वियो। बादशाह जे माण्हुनि हिन खे केतिरो ई ॻोल्हियो पर ही कोन लधो। नंढे शहज़ादे उतां मोटी उहे कपिड़ा लाहे पंहिंजा असलूका कपिड़ा पाए परीअ खे मोकल ॾिनी ऐं सिधो पोड़ीअ जे घर मोटी आयो ऐं माठड़ी करे सुम्ही रहियो। होॾां जॾहिं बादशाह जा माण्हू शहज़ादे खे ॻोल्हे ॻोल्हे थका त पतो कोन पियुनि, ॻोल्हे खता ऐं पतो कोन पियुनि, तॾहिं वरी चंड जी ॿी तारीख़ मुक़ररु कयऊं। जॾहिं 6 ई भाइर मोटी आया तॾहिं नंढे शहज़ादे खां हाल अहिवाल पुछियो, जंहिं ते 6 ॼणनि उनखे दड़का ॾेई चयो, तुंहिंजो छा वञे, तूं माठ करे पंहिंजो कमु कर। उन ते पोड़ीअ चइनि भला मूंखे त ॿुधायो। शहज़ादनि समूरो अहवाल करे ॿुधायो त वरी चंड जी ॿी तारीख़ मुक़ररु कई अथनि। ॿिए चंड ते शहज़ादे वरी सोना परीअ खे तलब कयो, जंहिं वरी सोनी पोशाक ऐं सोनू घोड़ो ॾिनुसि। हिन दफ़े हर हिकु शहज़ादे खे हिकु खेनूड़ो ॾिनऊं त उहो उछलियो जंहिंजो खेनूड़ो शहज़ादीअ जे झोलीअ में पियो उहो शहज़ादीअ जो हक़दार थींदो। उन ते सभिनी शहज़ादनि पंहिंजी क़िस्मत आज़माई कई, पर नेठि नंढे शहज़ादे जो खेनूड़ो वञी शहज़ादीअ जे झोलीअ में पियो। वरी बि शहज़ादो अखि पूर पट में ग़ाइबु थी वियो ऐं अची पंहिंजे घर वेही रहियो। अहिड़ीअ तरह 4 दफ़ा शहज़ादे बाज़ियूं जीतियूं मगर शहज़ादो हथु न आयो। आख़िर में 5 दफ़े शहज़ादीअ खे हार ॾिनऊं त जंहिं शहज़ादे खे क़बूल करे उनखे ॻिचीअ में पाए।
शहज़ादी हार हथ में खणी सभई सफ़ूं चीरींदी अची नंढे शहज़ादे जे ॻिचीअ में विधो ऐं पोइ खेसि चिंबड़ी पई त हाणे मूंखे छॾे न वञ। शहज़ादे हिन खे अंजाम ॾिनो त 6 महीननि खां पोइ तोसां शादी कंदुसि, हाली मूंखे छॾ। पोइ शहज़ादो अख चिब में ग़ाइबु थी वियो ऐं अची पंहिंजे कोठीअ में वेही रहियो। अॼु वापसि घर अचण सां 6 ॾींहं भाइरनि हलण जी संबत कई। थोरे घणे ॾींहं 7 ई भाइर पंहिंजे वतन अची पहुता। जॾहिं बादशाह खे ख़बर पई तॾहिं उन्हनि जी मरहबा लाइ हिकिड़े वॾे जशन जो इंतज़ाम करायईं। राति जो बादशाह 7 ई पुटनि खे घुरायो ऐं खां रस्ते जी ख़बरचार ऐं ख्वाब जे ताबीर बाबति पुछियईं। पहिरीं 6 ॾींहं भाइरनि, छो त उन्हनि खे पक हुई त जेका करामत आहे उन मन में आहे, सो ॾाढा मिर्च मसाला गॾे झोड़ नांग खे मारण जी हक़ीक़त ऐं मण जे हथ अचण जी हक़ीक़त पेश कई। बादशाह उहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चयाईं त उहा मण सुभाणे आम दरबार में पेश कजो त भली सॼी ख़ल्क मुंहिंजे ख्वाब जो ताबीर ॾिसे। वरी नंढे शहज़ादे खां बि ख़बर पुछियईं, जंहिं ते नंढो शहज़ादो कंधु हेठि करे बीह रहियो। जंहिं ते बादशाह संदसि भाइरनि खां पुछियो, जन ॿुधायो त साईं, ही नकार हितां हली हिकिड़े शहर में हिकिड़ी औरत वटि सभु माल मता फुराए वेही रहियो, जितां असां हिन खे वापसि ईंदे हेॾां वठी आया आहियूं। बादशाह खे उहो ॿुधी ॾाढो अरमान थियो ऐं नंढे शहज़ादे खे बुरो भलो चयाईं। शहज़ादो अहिड़ो कुझु जहिड़ी भित, पर दिलि में चवणु लॻो त पाण ई सुभाणे दरबार में ख़बर पवंदी। जॾहिं सुबुह थियो तॾहिं दरबार में सभु माण्हू गॾु थियण लॻा। तॾहिं बादशाह बि शहज़ादनि समेत दरबार में आयो। उते शहज़ादनि खां ख्वाब जो पुछाणो थियो। 6 ॾींहं भाइरनि उहा झोड़ नांग वारी मण कढी खणी ॿाहिरि रखी ऐं पोइ हथ ॿधी बीह रहिया, छो त सची हक़ीक़त जी त उन्हनि खे ख़बर कान हुई। ॾेढ कुझु देरि खां पोइ नंढे शहज़ादे बादशाह खे चयो त क़िबला, जेकॾहिं हुकुम थिए त आउं बि हक़ीक़त पेश करियां। बादशाह कावड़ में चयसि त ॿुधाए। पोइ हिन भरीअ दरबार में पंहिंजे ॾाखड़नि ऐं झूड़ नांग खे मारण, मण हथ करणु, शहज़ादनि जो औरत वटि फासण, परियुनि खे ॻोल्हे लहण, वरी शहज़ादीअ जे मुड़ुस चूंडजण जे तमाशे में शरीक थियण ऐं भाइरनि जो खांसि मण फुरण जी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। जा ॿुधी सभई माण्हू अजब में पइजी विया। पोइ हुकुम कयाईं त हिकिड़ो मैदान साफ़ करायो त हाणे अव्हां जे ख्वाब जो ताबीर थिए। यकदमि हिकु मैदान साफ़ थी वियो ऐं जॾहिं मेर ऊंदाहीअ जो वक़्तु थियो तॾहिं शहज़ादे यकदमि खीसे मां 5 ई वार कढी उन्हनि खे थोरो सेक ॾिनो त 5 ई परियूं अची सहिड़ियूं। शहज़ादे परियुनि खे चयो त अॼु बादशाह सलामत खे ख्वाब जो ताबीर ॾेखारिणो आहे। हिकदमि परियुनि हुकुम जी तामील कई। चांदना परी थुड़, सोना परी, ॾार ज़मरद परी, पन नीलम परी, फर ऐं याकूत परी गुल बणिजी वण ठाहियो। तंहिंजे विच में शहज़ादो हथ में मण खणी चढ़ी बीह रहियो। सभिनी माण्हुनि उहो तमाशो ॾिठो ऐं वाह वाह कई ऐं सॼी जग नंढे शहज़ादे खे आफ़रीन चई। पोइ शहज़ादे सभिनी परियुनि खे मोकल ॾिनी ऐं थोरे घणे ॾींहं वॾे शान शौक़त सां वञी खटियल शहज़ादीअ सां शादी करे आयो ऐं बाक़ी हयातीअ जा ॾींहं ॾाढे मज़े में घारण लॻो।